बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। सिंध हाई कोर्ट पारां जैकबाबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जैकबाबाद मुनवर अली लोधी जैकबाबाद खां साउथ कराची बदली। अमजद अली बुघियो साउथ कराची खां जैकबाबाद मुक़रर। मीरपुर खास, शिकारपुर, घोटकी, जामशोरो, दादू, सांगड़, मटियारी, मिठी ऐं खैरपुर समेत केतिरनि ई इलाइक़नि खां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज बदली नोटिफिकेशन जारी। जैकबाबाद वेझो हफ़्तो अॻु हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल पीरसन कराची जी अस्पताल में फ़ौत। मौलादाद थाणे जी हद ॻोठ मौलादाद में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल पीरसन अब्दुल कादिर सियांच कराची जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। वाज़े रहे त भुट्टा ऐं सियांच बिरादरी में सरकारी प्लाट जे मामले तां छिकताण हलंदड़ हुई, जंहिं सबबि पीरसन खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो हो। गढ़ी खैरो में कुब्बो सईद खान पुलिस जी व्याजखोर सेठ सदरुद्दीन बिरोही जे चवण ते कार्रवाई। टाउन मुलाज़िम मोमिन शेख खे खंभे खणी वई, वारिसनि पारां एहतजाज। टाउन मुलाज़िम जे वारिसनि जो चवणु आहे त असांजे हमराह खे कुब्बो सईद खान जे मशहूर व्याजखोर सेठ सदरुद्दीन बिरोही जे चवण ते खंभे गुम कयो वियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। जैकबाबाद में ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मञता लाइ 5 ॾींहं बि यंग डॉक्टर्स एसोसिएशन ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां ओपीडी जो मुकम्मल बाइकॉट करे डॉक्टर हसन रज़ा खोसो, डॉक्टर आदिल, डॉक्टर तुफैल ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। ठुल मां औरताणे आवाज़ सां हिरकजी अगवा थी वियल फरहान मंगी जे वारिसनि पारां संदसि बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। हथियारबंदनि फ़ोन करे 3 लख रुपया भुंग तलब कयो आहे। असीं हिकु वेलो खाईंदा आहियूं त ॿियो वेलो बुख ते हूंदा आहियूं। 3 लख रुपया किथां अदा कयूं? पुलिस असांजी मदद करे, वारिसनि जी अपील। झिरक वेझो बेलो वीरान में सिंधू दरिया में ज़हर लॻल गाह खाइण सबबि 11 मेहूं मरी वयूं। भाग्यनि जा मथे ते हथ। बासर ज़मींदार पारां गाह खे ज़हरीली दवा लॻाई वई आहे, जंहिं सबबि असांजूं मेहूं मरी वयूं आहिनि। असांजो लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। अज़ालो कयो वञे, भाग्यनि जो मुतालबो। ठठो में तशद्दुद ऐं ॾाढाई जो निशानो बणियल ज़हनी माज़ूर नौजवान जे वारिसनि पारां एहतजाज जे चिताव ते एसएसपी ठठो डॉक्टर इमरान खान पंहिंजी टीम समेत नौजवान वटि पहुची वियो। एसएसपी पारां मुतासिर नौजवान मोहसिन सफ़ी खत्री जे वालिद ऐं चाचे सां मुलाक़ात। एसएसपी जो चवणु हो त ज़हनी माज़ूर नौजवान सां ओबाशन पारां कयल हरकत जी खेनि सज़ा मिलंदी। 2 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं 3 ॼणा उबूरी ज़मानत ते आहिनि। संदन ख़िलाफ़ जांच जो दायरो वधायो आहे। अवां सां इंसाफ़ थींदो, एसएसपी जी ख़ातिरी ते नौजवान जे वारिसनि पारां ऐलानियल एहतजाज मुलतवी। हाला में शराब खाने जे मालिक प्रकाश कुमार जी पंहिंजे साथियुनि सुरेश लाल, राम भजन ऐं ॿियनि समेत शराब खाने में भाईवार सचानंद ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। भाईवारी ख़त्म थियण बावजूदि सचानंद असांखे बासरनि ज़रिए तंग करे रहियो आहे ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं असांजो शराब खानो फबाइण चाहे थो। असांजी मदद कई वञे। ठुल जे ॻोठ शेख मोहम्मद पहोर जे रवासिन पारां बी सेक्शन पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठुल मां सईद कंडराणी। बी सेक्शन हद ॻोठ शेख मोहम्मद पहोर में ॻोठाणा एहतजाज करे रहिया आहिनि पुलिस जे ख़िलाफ़। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिननि जो वधीक छा चवणु आहे? पर वक़्ति असांजो झगड़ो थियो ॻोठ में, उते जॾहिं धाका असांजी धुर खे लॻा, उन खां पोइ असां वञी FIR कराईसीं। असां डॉक्टर खां सर्टिफिकेट वरितोसीं। वरी हाणे रूपोश असां पकड़ाइण जे लाइ उन्हनि जे वियासीं। जज साहब ज़ामिन उन जा मारिया आहिनि। उन्हनि वञी असांजे मथां कूड़ो केस कयो आहे त हिननि फुर कई आहे असांखो गाॾी। बाबा तव्हां जांच करायो, उतां जा हद जा जेके माण्हू आहिनि, हे ॻोठाणा आहिनि, सभिनीनि खां क़ुरान वारी करायो जे असां पुलिस सां साण ऐं पुलिस असां सां साण आहे। असां लेटर वठी सिधो कोर्ट में वियासीं। कोर्ट सगोरी असां सां इंसाफ़ करे असांखे केस जेको असांजो डिसमिस करे छॾियईं उन्हनि जे मथां। उन्हनि उन धुर खे चयईं बाबा तव्हां कूड़ा हो, वञी पाण में फ़ैसिलो कयो। असां उन्हनि खां फ़ैसिलो घुरूं था, बि उहो फ़ैसिलो नथा ॾियनि। असां DSP ठुल खे बि अर्ज़ु कयूं था, जैकबाबाद SP साहब खे बि अर्ज़ु था कयूं ऐं हिननि खे ॿिन्हिनि धुरियुनि जा हिननि सां माना इंसाफ़ कयो वञे ऐं हिननि ॿिन्हिनि धुरियुनि खे घुराए करे हिननि खे फ़ैसिला कढी ॾियनि। हे छड़ो फिराड आहे, असां सां इंसाफ़ थिए। असां सां ज़ुल्म आहे, असांखे पुलिस ॾाढो तंग कयूं बीठी आहे। असां ॾाढी मुश्किल में फासी आहियूं। असां पंहिंजो गुज़ारो कयूं या असां पुलिस सां मुंहुं ॾियूं। नाहक जा ड्रामा, सॼी हक़ीक़त जी ख़बर आहे ठुल थाणे खे। जेको कारनामो हलियो आहे सॼी ख़बर अथसि। तॾहिं बि असांजी जान नथी छुटे। असां ग़रीब माण्हू वञूं त वञूं काॾे? रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं, हुननि जो वधीक इहो चवणु आहे त बी सेक्शन पुलिस असांखे हरू भरू तंग करे रहियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे IG सिंध, DIG लालकाणो, SSP जैकबाबाद खां नोटिस वठी करे असां इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु सईद कंडराणी, जैकब न्यूज़ ठुल।
ही हुई हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।